कुरान अज़ीम में अल्लाह पाक इरशाद फरमाए तो अतिमुल हज वल उम्रत लिल्लाह। ऐं हज ऐं उम्रो अल्लाह जे लाइ पूरो कयो। हज ऐं उम्रो अल्लाह जे लाइ पूरो कयो। फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हज कयो ऐं रफ़स यानी फुहुश कलाम न कयो त उहो गुनाहनि खां ई पाक थी वेंदो जीअं उन ॾींहुं पंहिंजी माउ जे पेट मां पैदा थियो हो। सुभान अल्लाह। हदीस बात में अचे थो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाजी पंहिंजे घर वारनि मां 400 माण्हुनि जी शफ़ाअत कंदो ऐं गुनाहनि खां ईअं निकिरी वेंदो जीअं उन ॾींहुं जंहिं ॾींहुं हिन जी अमर हिनखे ॼणियो हो। यानी ॿार पैदा थियो तुंहिंजे मथे को गुनाह कोन हुआ। हज जा 3 क़िस्म आहिनि। नंबर 1 किरान, नंबर 2 तमत्तु, नंबर 3 इफ़राद। हज किरान सभ खां अफ़ज़ल आहे ऐं ही हज करण वारे खे कारिन चयो वेंदो आहे। हिन में उम्रे ऐं हज जो इहराम गॾो गॾु ॿधो वेंदो। हिकु ई इहराम में उम्रो ऐं हज ॿई अदा कया वेंदा आहिनि। एतिरे ताईं उम्रो करण खां बाद में कारिन जेको हूंदो आहे उहो हल्क या तक़सीर, हल्क या कसर न कराईंदो, बदस्तूर इहराम में रहंदो। 10, 11 या 12 जी कुर्बानी करण खां बाद में हल्क या कसर कराइण खां बाद में इहराम खोली। यानी जेको हज किरान जो हाजी आहे उहो हितां उम्रे जो इहराम पातो, उहो इहराम में रहंदो, उम्रो मुकमल कयो, सफ़ा मरवा जी सई करे वरिती, मथे जा वार न लाराईंदो, एतिरे ताईं हज ईंदो। हज जो 8, 9, 10 मुकमल करे 10 जी कुर्बानी करण खां बाद में मथे जा वार हल्क कराईंदो। उन खां बाद में उनजो हज मुकमल थींदो। ही अफ़ज़ल हज किरान आहे। लेकिन असां वटि उमूमन पाकिस्तान हिंदुस्तान में जेके माण्हू वञनि था उहे हज तमत्तो कंदा आहिनि, हज किरान कोन कंदा आहिनि। हज तमत्तो खे करण वारे खे हाजी खे अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल्ल मुतमत्ते चयो वेंदो आहे ऐं मुतमत्ते जे लाइ ही उम्रे जो इहराम पाए वेंदो, उम्रो मुकमल करे मथे जा वार लाराईंदो, हल्क कराईंदो, कसर कराईंदो। उन खां बाद में हज जा जॾहिं अयाम शुरू थींदा हज जो इहराम पाईंदो। इन खे हज तमत्तो चयो वेंदो आहे ऐं ही हज अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन असांजा हितां जा जेतिरा बि माण्हू वेंदा आहिनि हज तमत्तो ई कंदा आहिनि। टियों हज इफ़राद आहे। हिन खे करण वारे खे मुफ़रिद चइबो आहे ऐं मुफ़रिद उहे ई माण्हू आहिनि जेके हरम जी हुदूद खां ॿाहिरि या मीकात जे अंदरि जेके रहंदा आहिनि, जदे में रहण वारा ही हज इफ़राद अदा कंदा आहिनि। सल्लल्लाहु अलैहि हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पाक जल्ल सुब्हानहू असां ता सभिनी खे मक़बूल हज जो शरफ़ अता फरमाए। अच्छा, हज जी नियत जे हवाले सां इंशाअल्लाह अज़्ज़ व जल आउं तव्हांखे अर्ज़ कयां थो। 8 ज़ुल्हिज, कहिड़ी तारीख़? 8 ज़ुल्हिज ते तव्हांजो हज जो ॾींहुं शुरू थींदो। बहितर इहा त 7 जी राति ई इहराम पाए मिना जी तरफ़ सफ़र कयो वञे, वरना 8 तारीख़ ते हज जो इहराम हरम शरीफ में आप वञी होटल ताईं इहराम बदले हरम में अचो, मकरू वक़्तु न हुजे, 2 रकात नमाज़ अदा करे ऐं हज जे इहराम जी नियत कई वञे। अल्लाहुम्मा इन्नी उरीदुल हज फयस्सिरहु ली व तक़ब्बलहु मिन्नी व अइन्नी अलैहि व बारिक ली फी नवैतुल हज व अहरमतु बिही लिल्लाहि तआला। तर्जुमो, अल्लाह ए अल्लाह मां हज जो इरादो कयां थो, तूं इनखे मुंहिंजे लाइ आसान फरमा ऐं मुंहिंजी तरफ़ां क़बूल फरमा ऐं इन में मुंहिंजी मदद फरमा, इनजी अदा करण में मुंहिंजी मदद फरमा ऐं मुंहिंजे लाइ बाबरकत फरमा। मूं हज जी नियत कई ऐं अल्लाह तबारक व तआला जे लाइ हिन जो इहराम ॿधो। ही थी वई नियत हज जी। नियत दिल जे इरादे खे चवंदा आहिनि, ज़बान खां चवण बि अफ़ज़ल आहे। जेकॾहिं दिल में इरादो आहे, ज़बान खां न चयो तॾहिं बि नियत थी वेंदी हली, पर ई अरबी जी रटायल नियत पढ़ी ऐं उनजी माना जी ख़बर कोन्हे, दिल में इरादो कोन्हे त नियत दुरुस्त न थींदी। ठीकु आहे, नियत करण खां बाद में ख़्वा उम्रे जी नियत हुजे या हज जी नियत, घटि में घटि 1 दफ़ो तलबियो पढ़णु, 1 दफ़ो
ही लाज़मी ऐं 3 दफ़ा चवण अफ़ज़ल है। तलबियो पढ़ी वठो न लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। मिना अरफात मुज़दलिफ़ा वगैरह कोशिश कयो ई सफ़र तव्हांजो पैदल ही तय थिए। हदीस पाक में अचे थो जेको माण्हू मक्के शरीफ खां मिना जी तरफ वञे थो, ठीक है, ऐं ही पंध हले थो, हर कदम ते अल्लाह पाक 7 करोड़ नेकियूं अता फरमाए। सफ़र पैदल ते थी, हर कदम ते 7 करोड़ नेकियूं। रस्ते भर लब्बैक जी कसरत ऐं दुरूद शरीफ जी कसरत कयो। जी मिना नज़र अचे त ही दुरूद शरीफ पढ़ी तव्हांखे मिना जे अंदर दाख़िले जी दुआ पढ़नी। अल्लाहुम्मा हाज़ा मिना फमनुन अलैया बिमा मनन्तु बिही अला औलियाइक। 8 ज़ुल्हिज्जतुल हराम जी ज़ोहर नमाज खां वठी 9 जी फजर ताईं तव्हांखे 5 नमाज़ूं मिना शरीफ जे अंदर अदा करणी। मुख़्तसर एहराम सां ही वञणो आहे। एहराम तव्हां पातो, होटल जे मथे हरम में आया, तव्हां उतां खां नियत कई, 2 रकअत नमाज अदा कई, उन खां बाद तव्हां तलबियो पढ़ियो। हाणे तव्हां मिना जी तरफ हलंदा त 8 तारीख़ जी ज़ोहर नमाज तव्हांखे किथे पढ़णी आहे? मिना शरीफ में। 8 जी ज़ोहर, 8 जी असर, 8 जी मगरिब, 8 जी इशा ऐं 9 तारीख़ जी फजर। ई 8 तारीख़ ते 4 नमाज़ूं थियूं ऐं 9 जी हिकिड़ी नमाज़ थी। ई 5 नमाज़ूं तव्हांखे मिना शरीफ में अदा करणियूं आहिनि। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं कयो आहे। ऐं ही जेको राति आहिनि के शबे अरफा चवंदा आहिनि। हिन में खोड़ सारियूं दुआऊं बि आहिनि जेके घुरी वञनि थियूं। ही क़बूलियत दुआ जो मक़ाम आहे, क़बूलियत दुआ जो औक़ात आहिनि। हिन में जेतिरो थी सघे दुआऊं कयूं वञनि। 9 ज़िलहिज्जा जी तव्हां फजर जी नमाज़ मुस्तहब वक़्त में अदा करे लब्बैक ऐं ज़िक्र ऐं दुरूद में दुआ में मशगूल रहो। एतिरे ताईं जॾहिं सिज निकिरे ऐं कोहे सबीर जे मथे उनजी पहिरीं किरण चमके। कोहे सबीर किथे आहे? मस्जिद ख़ैफ जे साम्हूं कोहे सबीर आहे। मस्जिद ख़ैफ जॾहिं मिना में तव्हां मस्जिद ख़ैफ में रिवायतनि जे मुताबिक़ 70 अंबियाए किराम अलैहिमुस्सलाम जा मज़ारात बि आहिनि। मस्जिद ख़ैफ जे साम्हूं कोहे सबीर आहे। कोहे सबीर जे मथे जॾहिं तव्हां सम्झो त सिज जी रोशनी चमकी वई हली, हाणे तव्हां मिना खे छॾे ॾियो ऐं अरफात जी तरफ़ तव्हां हलणु शुरू थी। कहिड़े ॾींहुं? 8 तारीख़ ते तव्हां ज़ोहर नमाज़ खां वठी 4 नमाज़ूं पढ़ियूं ऐं 9 जी फजर किथे पढ़ी? मिना में। मिना में तव्हां 5 नमाज़ूं पढ़ियूं ऐं 9 तारीख़ तव्हां अरफात जी तरफ़ रवाना थींदा। मुस्तहब वक़्त में अदा करण बाद में लब्बैक दुआ वग़ैरह करे अरफात जी राह में भी दुआऊं कंदा रहो। दुआऊं कंदे 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 ऐं दोपहर जे वक़्तु यानी अल्हम्दुलिल्लाह जेको तव्हांखे जॻह ॾिनी वई आहे उते तव्हांखे तरसणो आहे मौलिम जी तरफ़ां मैदान अरफात में, त तव्हां कोशिश करे कलमा तौहीद, सूरह इख़लास शरीफ ऐं इन खां बाद में दुरूद शरीफ ई 100 दफ़ा 100 दफ़ा कुल हुवल्लाहु अहद शरीफ, 100 दफ़ा कलमा तौहीद शरीफ, 100 दफ़ा दुरूद शरीफ पढ़ी। अल्हम्दुलिल्लाह हदीस पाक में अचे थो जेको ई 100 दफ़ा पढ़ंदो अल्लाह पाक उनजी बख़्शिश फरमाए छॾींदो। ऐं त मैदान अरफात शरीफ ॿारनि जी जे मैदान अरफात शरीफ ॿारनि जी सिफ़ारिश कंदो त अल्लाह पाक उन्हनि जे हक़ में मुंहिंजी सिफ़ारिश क़बूल फरमाईंदो। त ही कलमा तौहीद 100 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह लहुल मुल्कु व लहुल हम्दु युहयी व युमीतु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। उन खां बाद में कुल हुवल्लाहु अहद मुकम्मल 100 दफ़ो ऐं दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ई दुरूद शरीफ मुकम्मल पढ़े ऐं उन खां बाद में जेको 3 भेरा अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द पढ़े ऐं उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला जल्ल सुब्हानहु जे दरबार में दुआ घुरे। मैदान अरफात में भी दुआ घुरण सुन्नत आहे।
हाजी के नमाज मगरिब मैदान अरफात में नाहे पढ़नी। तव्हां खे फजर नमाज पढ़ी तव्हां हितां निकिरी विया आहियो, फजर नमाज पढ़ण खां बाद में मैदान अरफात में तव्हां पहुता। अॼु तव्हां खे ज़ोहर ऐं असर ही ॿई नमाज़ूं किथे पढ़णियूं आहिनि? अरफात में। लेकिन जा कुझु मसाइल आहिनि गॾे पढ़ण जा। बहितर इहा आहे पंहिंजे ख़ैमनि में ज़ोहर जे वक़्त में ज़ोहर बा जमात अदा कई वञे, असर जे टाइम में असर जी नमाज़ बा जमात अदा कई वञे। उन खां बाद में मगरिब नमाज़ तव्हांखे अॼु 9 तारीख़ ते मैदान अरफात में नाहे पढ़णी, नाहे पढ़णी। बसि मगरिब जो जीअं वक़्तु शुरू थी वियो तव्हां मैदान अरफात खां हलणु शुरू थींदा ऐं इंशा अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांखे अॻिते मुज़दलिफ़ा जे अंदरि अची नमाज़ूं अदा करणियूं आहिनि। पहिरीं मगरिब जी नमाज़ अदा करणी आहे फ़र्ज़, पोइ इशा जा फ़र्ज़ अदा करणा आहिनि, पोइ मगरिब जूं सुन्नतूं ऐं इशा जूं सुन्नतूं वितर तव्हांखे अदा करणा आहिनि। ठीकु आहे। मुज़दलिफ़ा में राति गुज़ारणु सुन्नत मुअक्कद आहे, यानी तव्हां सम्झी वञो त 9 जी फजर पढ़ी तव्हां मैदान अरफात में आया, अरफात में तव्हां ज़ोहर ऐं असर जी नमाज़ पढ़ी, असर नमाज़ पढ़ी, मगरिब नमाज़ ताईं तव्हां मैदान अरफात में तरसिया ऐं मगरिब नमाज़ उते कोन्हे पढ़णी, तव्हां मुज़दलिफ़ा जी तरफ़ सफ़र कयो। अगरचे इशा जो टाइम शुरू थी वेंदो हले तॾहिं बि तव्हांखे मगरिब ऐं इशा गॾे पढ़णियूं आहिनि। किथे? मुज़दलिफ़ा जे अंदरि। मुज़दलिफ़ा में पहिरीं 3 रकत फ़र्ज़ नमाज़ मगरिब जा, पोइ 4 रकत अमी मुसाफ़िर हूंदा त 2 रकत नमाज़ इशा जा कसर पढ़ना आहिनि, पोइ वितर पहिरीं मगरिब जूं सुन्नतूं पढ़णियूं आहिनि, पोइ इशा जूं सुन्नतूं ऐं वितर अदा करणा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल्ल अॼु तव्हांजी मैदान अरफात में तव्हांजो वक़्तु गुज़री चुको। मुज़दलिफ़ा में तव्हां मगरिब ऐं इशा जी नमाज़ पढ़णी, राति तव्हांखे किथे गुज़ारणी आहे? मुज़दलिफ़ा शरीफ़ में। राति तव्हांजी गुज़री वई हली। मुज़दलिफ़ा शरीफ़ खां हाणे 10 जो सुबुह जो वक़्तु जॾहिं शुरू थी वियो, तव्हां मगरिब इशा पढ़ी चुका आहियो। मुज़दलिफ़ा शरीफ़ खां मिना शरीफ़ पहुची सिधो 10 तारीख़ सभ खां पहिरीं जेको कमु तव्हांखे करिणो आहे उहो वॾे शैतान खे पथरियूं हणणियूं, पथरियूं मुज़दलिफ़ा मां उहो अॻिते डिटेल अर्ज़ कयां थो पथरियूं किथां खणणियूं आहिनि। इंशाअल्लाह मुज़दलिफ़े मां तव्हां अची विया मिना में। फजर नमाज़ किथे पढ़ंदा? जी फजर नमाज़ मुज़दलिफ़ा में राति गुज़ारणु सुन्नत मुअक्कद आहे ऐं हिन जो वक़ूफ़ वाजिब आहे। वक़ूफ़ मुज़दलिफ़ा जो वक़्तु सुबुह सादिक ॿुधी वठो। मुज़दलिफ़ा में राति असीं अची ज़रूरु विया आहियूं, लेकिन मुज़दलिफ़ा में जेको असल वक़्तु आहे उहो सुबुह सादिक यानी पहिरें पुटी जे वक़्त खां वठी सिज निकिरण ताईं जेको हिकु घड़ी जे लाइ मुज़दलिफ़ा में दाख़िल थी वियो उनजो वक़ूफ़ दुरुस्त थी वियो। त तव्हां सम्झो त राति जो तव्हां अची विया आहियो, मगरिब इशा तव्हांखे मुज़दलिफ़ा में पढ़ी, राति वांगुरु उते गुज़ारणी आहे, सुबुह सादिक जो इंतज़ारु करणो आहे। पहिरें पुटी थी वई हली, पहिरें पुटी थियण खां बाद में फजर जो टाइम जी शुरू थियो, तव्हां नमाज़ पढ़ी, तव्हांजो वक़ूफ़ दुरुस्त थी वियो। नमाज़ फजर अदा करण खां बाद में तव्हांजो सफ़र अॻिते किथे शुरू थींदो? 10 तारीख़ थी चुकी आहे मिना जी तरफ़। मिना में सभ खां पहिरियों कमु तव्हांखे छा करिणो? शैतान खे 10 तारीख़ ते तव्हांखे पथरियूं हणणियूं आहिनि ऐं पथरियूं हणण खां बाद में कुर्बान गाह जे मथे तव्हां तशरीफ़ वठी अचो ऐं कुर्बानी करे वठो। ही कुर्बानी हज जे शुक्राने में कारिन ऐं मुतमत्ते जे मथे वाजिब आहे। असीं मुतमत्ते आहियूं, तमत्तो वाजिब। ही कुर्बानी करण जे बग़ैर जंहिं इहराम खोलियो त उन जे मथे दम वाजिब थी वेंदो। जे हलक करायो, तक़सीर करे वरिती, मुस्तहब बि वाजिब आहे, चाहे फ़क़ीर छो न हुजे, कुर्बानी हू कंदो ई कंदो। मुफ़रिद जे लाइ कुर्बानी मुस्तहब आहे, चाहे हू गनी छो न हुजे, उहो त ख़ैर मुफ़रिद जेके हज इफ़राद करण वारा। अहिड़े तरीक़े सां कुर्बानी खां फारिग थी विया, कुर्बानी थी वई, हाणे तव्हां मथे जा वार लाराए या हल्क करायो या कसर कराए वठो। यादि रहे हाजी खे इन 3 उमूर में तरतीब क़ाइमु रखणु वाजिब आहे। सभ खां पहिरीं रमी करणी आहे। छा करणो आहे? रमी। शैतान खे पहिरीं पथरियूं हणणियूं, उन खां बाद में कुर्बानी करणी। ईअं कोन्हे त कुर्बानी पहिरीं करे जॾहिं रमी बाद में पियो करे, रमी पहिरें करे वरिती, ईअं न। पहिरीं रमी, सेकंड में कुर्बानी ऐं थर्ड में हल्क या तक़सीर। पहिरीं शैतान खे पथरियूं, पोइ कुर्बानी, मथे जा वार लाराइणा। मुफ़रिद पर कुर्बानी वाजिब कोन्हे, हू रमी खां बाद में हल्क या कसर कराए सघिजे थो। ॿुधी वठो। ऐं हीअ त थी वियो 10 तारीख़ जो कमु। ठीकु आहे। हाणे 11 ऐं 12 ज़ोहर नमाज़ खां बाद में टिनी शैताननि खे रोज़ाना ककरियूं हणणियूं। 11 ते हणणियूं आहिनि, 12 ते हणणियूं आहिनि। पहिरीं जमरतुल ऊला या औला, निंढो शैतान,
उन खां बाद में जमरतुल वुस्ता, विचूं शैतान, मंझलो जंहिंखे चवंदा आहिनि, ऐं उन खां बाद में टियों जमरतुल अक़बा, यानी वॾे शैतान खे 11 तारीख़ ते तव्हांखे हणणियूं आहिनि, 12 तारीख़ ते तव्हांखे पथरियूं हणणियूं आहिनि। ठीकु आहे। तवाफ़ ज़ियारत ही थी वियो असांजो रमी मां फारिग थियासीं। हाणे अॻियूं हज जो रुकन है तवाफ़ ज़ियारत। तवाफ़ ज़ियारत हज जो ॿियो रुकन है तवाफ़ ज़ियारत 10 ज़ुल्हिज्जा ते करण अफ़ज़ल आहे। अफ़ज़ल आहे। तव्हां शैतान खे 10 तारीख़ ते ककरियूं हणी अची विया, तवाफ़ ज़ियारत करे वठो, ऐं जेकॾहिं 10 जो न कयो त 11 ऐं 12 जो बि करे सघिजे थो। पर जेकॾहिं 12 जो सिज लही वियो, तवाफ़ ज़ियारत न कयो या 4 फेरा कया सिज लही वियो त उन जे मथे दम वाजिब थी चुको। बहितर इहा 10 ते करे, नथो करे 11 12 ते ककरियूं हणी पूरी तौर ते तवाफ़ ज़ियारत ते अची वञे। सिज लहण खां अॻु में तवाफ़ ज़ियारत करे वठे। हाँ जेकॾहिं औरत जा कुझु मसाइल आहिनि उहो हाइज़, अच्छा उन खां बाद में ही औरतनि जा मख़सूस मसाइल ते बयानु करण जी हाजत कोन्हे। तव्हां तवाफ़ ज़ियारत करे वरितो, तवाफ़ ज़ियारत करण खां पोइ जॾहिं रुख़सत जो इरादो अचे त आफ़ाक़ी हाजी यानी असां जेके ॿाहिरि खां वेंदा आहियूं, इन्हनि जे मथे तवाफ़ रुख़सत करणु वाजिबु आहे, न करण वारे ते दम वाजिब थी वेंदो आहे। तवाफ़ रुख़सत जॾहिं तव्हां रुख़सत थी मदीने शरीफ़ वञण, मदीने खे तव्हांजी फ्लाइट आहे त पोइ तव्हां तवाफ़ रुख़सत करे सघो था। सल्लल्लाहु अलैहि हबीब।